वाड़े ते टेरू था अंबरा जैसे मोमा ये तो लगे जड़ो पाकिस्तान जो सब रेल गाड़ियों बिफोर टाइम आयो आई छुट्टी वयू आई सुबाड़े ते काब माल गाड़ियों का रेल गाड़ी का नहीं थी ही अगई परेशान है ना छो तो न जब फटन त लूण बुरकी अदी तव्हांजी मदद करण असांजी वॾी ग़लती आहे वॾे सुकून ऐं इज़त सां ॻोठ में रहिया पियासीं हिते अचण खां पोइ तुंहिंजे मुड़ुस रूंडे जीअं असांजी बि इज़त पामाल थियण लॻी आहे हाणे से लिख लछड़े न अछड़े तारे जा हाणे हे पुत्र इज्जतदार आ आगे असी मन बेचता हूँ बेचता हूँ हाँ आयूं जा दिलशेर पुत्र अलाए बाबा जॾहिं गाड़ी होश संभालियो आहे इज़त जी त ख़बर ई कान्हे हा बाक़ी बेइज़तीअ जी ख़बर आहे छो त उहा हर रोज़ असांजी थींदी आहे पुफीअ जे करे असां जेतिरो हिते ख्वार ऐं ख़राब थिया आहियूं न ज़िंदगीअ में कॾहिं बि एतिरी ख्वारी न थी आहे असांजी हिते अचण ई असांजी वॾे में वॾी ग़लती जो टके टके जा माण्हू बि अहिड़ा लफ़्ज़ था ॻाल्हाइनि जो बुती सड़ी थो वञे अरे तू त हाणे चुप कर मस मस हेॾो ख़र्चो करे अखि जी रिपेयर कराए थी चिमचिम बंदि कई थी वरी हाशिम मकान साॼी अखार चिमचिम शुरू कई आहे अरे पुट तव्हां पंहिंजूं ग़लतियूं न ॻणायो मूंखे रुगो इहो इतला ॾियो त बाबा असां हिन छोरीअ खे चाकर ख़ान जे हथ मां कॾहिं था छॾाइजो बसि सॼो कमु ठाहे आया आहियूं चाकर ख़ान चयो आहे त उनजो पीउ अचे छोकिरी उनजे हवाले कंदासीं तव्हांजे हवाले न पो मुआ वञ हींअर जो हींअर वञ वञी छोकिरी खे वठी अच वड़े तारा गोल तारा हाणे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे त मां वञी हथ सां पंहिंजी बेइज़ती कराइजां हिन जा बूथ ॾिसी न हिन जे बूथनि मां सम्झी वियो आहे त हिन सां कहिड़ी जुठ थी हूंदी हींअर बाबा कहिड़ी जुट असांखे त ख़बर पए बसि हाणे बसि कॾहिं सीरियस थी बि सोचींदा कयो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।